छा तव्हां पेशाब खे रोकण सां मरी सघो था? पेशाब रोकण हिकु वॾो ख़तरनाक अमल आहे। उहो ई सबबु आहे जो डॉक्टर मसाने खे ख़ाली करण जो मशवरो बि ॾींदा आहिनि। हर 3 कलाकनि में हिकु दफ़ो पेशाब करणु लाज़मी हूंदो आहे, पर असां सभिनी खे ख़बर आहे त उहो ॾुखियो हूंदो आहे। 1 या 2 कलाकनि ताईं पेशाब रोकजे त उन सां को नुक़सान नाहे थींदो, पर उन खां मथे रोकण सां सिहत खे वॾो नुक़सान थींदो आहे। जिस्म खे पेशाब ठाहिण जे लाइ 9 खां 10 कलाक लॻंदा आहिनि, पर जेकॾहिं तव्हां खे या तव्हां जे औलाद खे पेशाब नथो अचे त तव्हां जल्दी डॉक्टर खे ॾेखारियो, छो त पेशाब जो न अचण सिहत जे लाइ वॾो नुक़सान आहे। जेकॾहिं तव्हां पेशाब खे मुसलसल रोकियो था त तव्हां खे पेशाब जी नाली में इंफेक्शन UTI थी सघे थो। जेकॾहिं 4 या 5 कलाक पेशाब खे मुसलसल रोकींदो त तव्हां खे पेशाब रुकजी ईंदो। तव्हां खे पेशाब खे रोकण जी आदत आहे त तव्हां जे गुर्दनि खे बि नुक़सान थी सघे थो। जेकॾहिं तव्हां 3 कलाक या उन खां वधीक वक़्त ताईं पेशाब खे रोकींदा आहियो त तव्हां जा गुर्दा बि फेल थी सघनि था।